न चई सौरें सुख न पेकें सुख। पाकिस्तान में जे निंड मूं देर उथंदा हुआसीं त घर वारा पानी लोटो भरे या बाल्टीअ जो पानी भरे ठक मथे हाराइनि। अबा इहो छो? जी पोइ तव्हांखे आराम सां केरु जाॻाए। निकमा हुयासीं न जेके कमाईंदड़ असांजा ॿिया ॿाहिरि हुया, उहे अगरि देरि बि उथनि न त उनखे आराम सां उथाइनि। अगरि उनखे कोई आराम सां उथाए न उथे न त घर वारा छा चवनि, छॾियोसि छॾियोसि, दादलो पुटु आराम सां उथायोसि, थकियलु हूंदो। बाक़ी असां निकमा हुयासीं न, असांखे बाल्टी पाणी जो हारे। ऐं हिते बि ईअं सुबुह जो राति जो मड़ी थोरो घणो हेॾे होॾे गर्मी में निंड नथो अचे, सुबुह जो देरि उथूं था त 6 बजे जी कफ़ील उहो दरवाज़ो वठनि था, अची ईअं लठनि सां हुरियूं ॾियनि था, हे जेश अंता नूम, हे भाई सुबुह थियो आहे तूं अञा सुतल आहे। असां साहब अची जाड़ा अची मड़ी सूरनि में आहे भाई, हेॾो बि वयल हेॾो बि वयल। ख़ुदा पियो खैरो करे, यार जो थियो मूड ख़राबु आहे, मुंहिंजे माधुरनि जो मूड ख़राबु थियो, उहो इहे लाइन ॿधूं हेॾे चेक कयो, उहो हुतां शुरू हुई न त हेॾे ॾिसो हिते ताईं, हे ॾिसो 150 खां बि मथे रढा। हाणे माशाल्लाह खैरनि सां लाइन ॿधूं, बाक़ी हिन वीडियो खे घुतड़ी ॾियो छॾियो, तव्हांजी महिरबानी थींदी बाबा, घुतड़ी ॾियो।